रबीउल अव्वल जो महीनो इन महीने में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत थी है, यानी इन महीने में मौजूद साईं जवाब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जमन भी मुबारक है, अचण भी मुबारक है, खाइण भी मुबारक है, पीअण भी मुबारक है। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सॼी जिंदगी मुबारक है, पर मुझे साईं जी निंड भी मुबारक। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻ में मुल्क में ज़ुल्म हो, नराणी ही नराणो, एडा माण्हू ज़ालिम ऐं दरिंदा हा। थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते खून करे विझंदा, लड़ाई थी हो, कबीलनि जा कबीला तबाह थींदा हा। काबे जी इज्जत नहीं तो काबे जो तवाब उगाड़ो कंदा, वॾनि जी इज्जत नहीं, नंढनि ते शफ़क़त नहीं, अबे ऐं अमल जी इज्जत नहीं। एॾा माण्हू दरिंदा हा, एॾा माण्हू ज़ालिम हा, जो माण्हू पंहिंजे जान खे ज़िंदा इहो आलम। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जावा इन महीने में रबीउल अव्वल जी माना पहली बार ऐं दुनिया वारनि खे रब जो इंडिकेटर ॾिनो त हुज़ूर जे ॼमण जो टाइम हुयो पाक फुटण महिल। दुनिया वारनि खे अल्लाह तबारक व तआला इंडिकेटर ॾिनो त मज़लूम तव्हां घबरायो न, ज़ुल्म जी कारी रात वई, अबे अमा जी इज्जत थींदी, वॾनि जो अदब थींदो, नंढनि जी शफ़क़त थींदी। काबा तूं बि न घबरा, नियाणियूं तव्हां बि न घबरायो, तव्हां बि पूजन खां बची वियो। खुदा जी ज़ात जो कसम आहे, मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॼावा त मुंहिंजे मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर एॾो नूर थियो जो अम्मा फरमाए थी मुंहिंजो कमरो त नूर सां भरिजी वियो, सॼो मको नूर सां चमके पियो। मां हीअं जो नज़र कंहिंमें त ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, शाम मुल्क जो माड़ियूं बि मां आमना मके मां पई सुभान अल्लाह रोशनी ज़ुल्म हलियो जिंदा नियाणियूं पूरींदा हा। खुदा जी ज़ात जो कसम आहे, हिकिड़ो माण्हू आयो मदीने जे मीर ही महीनो रबीउल अव्वल जो महीनो अथव त पंहिंजे नियाणियुनि जी इज़त, छो त नियाणियुनि जी इज़त सेखारण वारो मिठो मोहम्मद हिन महीने में ही रबीउल अव्वल जो महीनो ॿुधाए थो त अबे जी इज़त कयो, ही रबीउल अव्वल जो महीनो ॿुधाए थो त पंहिंजे अमल जो अदब कयो, ही रबीउल अव्वल जो महीनो ॿुधाए थो त उलमा जी इज़त कयो, ही रबीउल अव्वल जो महीनो ॿुधाए थो यतीमनि जे मथां रहम कयो, ओड़े पाड़े जो ख्याल कयो। ही रबीउल अव्वल जो महीनो तव्हां असांखे सबक थो ॾे, ॿुधाए थो रबीउल अव्वल इहो थो ॿुधाए त ओड़े पाड़े सां भला हलो, नियाणियुनि जो ख्याल कयो। आलम त इहो हो, हिकिड़ो माण्हू आयो मदीने जे मीर खे चई अल्लाह जे रसूल मां तव्हांजो कलमो पढ़ां पर मूंखे गुनाह थो, थोरो माइक परे कम सिखी सुल्फ ॿिन्ही जा अहिड़ा आहिनि वार सुभाणे अल्लाह थोरो परे त तालबान करे माया दोस्तों। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो मुंहिंजा साईं मां कलमो पढ़ा पर वॾो माफ़ी मिलंदी या न, मुंहिंजे साईं फरमायो दे ख़बर तुंहिंजो ॾो वॾो या ज़मीन वॾी थीसी, ज़मीन वॾी या नंढी या ॾो वॾो।
पाण फरमायो तुझो ॾोहो वॾो या आसमान वॾो चई साईं आसमान नंढो आ मुंहिंजो ॾोहो वॾो आ हुज़ूर फरमाए तुझो ॾोहो वॾो या अल्लाह वॾो चई साईं अल्लाह वॾो आ मुंहिंजो ॾोहो नंढड़ो मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमाए यार बयान कर वॾो अल्लाह तुझे नंढे गुनाह खे माफ़ कंदो पाण फरमायूं कहिड़ो ॾोह अथई थोरो थोरो चई साईं तव्हां न आया हो अबू जहल जो कानून हो छोरा जमन त छॾे ॾियो न्याणियूं जमन त पूरियो मुंहिंजी घरवारीअ खे वसो हमल हुयो मां वञा पियो सफ़र ते लाल खे चयो पुट जमाई त छॾे ॾिजांइ न्याणी जमाई त पूराए छॾिजांइ मुंहिंजी ज़ाल वॾी रहमतिल्ली साईं पोयां जाई त न्याणी पर मां मोटी आए मूंखे चई न्याणी जाई पर मां पूरे छॾी पर उन न्याणीअ खे खणी करे पंहिंजे पेकनि ते मोकिलियो हो उहे ॿाराड़ीअ में वेठा कुझु रहम दिल हुया मुंहिंजा साईं हिकिड़ा 2-3 साल गुज़रिया मुंहिंजी न्याणी 2 सालनि जी थी मूंखे घरवारीअ चयो मियां नाराज़ न थी त मां अर्ज़ु कयां कहिड़ो चई जेका न्याणी जाई उनखे मां पूरायो न हो मां पंहिंजे न बाबा ने मोकिलियो हो उहा न्याणी वॾी थी आहे नाराज़ न थी मां घुरायोसि मां चयो मां ठीकु आहे न्याणी आई नंढड़ी न्याणी मां वञा जॾहिं कमकार ते मोटी अचां न्याणी बाबा बाबा करे जॾहिं भाकुड़ पाईंदी त मुंहिंजा सोना मुंहिंजा थक ई लही वेंदा हिकु जाइ ते रखे चुप करे जो सुभान अल्लाह सब वाला खोले मुझे तुम जा वाले खोले अगी बंदा हिकड़े दफे मुंहिंजी न्याणी घिटी में पई घुमे अबू जहल साल जी नज़र पइजी चोरी काजी थी चई फिलाने जी अबू जहल माने न्यापो मोकिलियो छोरी बारी दई चई साईं हा चई हाणे वञी महिरबानी करे न्याणीअ खे पंहिंजे हथनि सां पाण पूरे आ न त मां ईंदुमि पाण पूरींदोमांसि अबू जहल ज़ालिम जो भाउ पर मूंखे बि न्याणी खां ॼण नफ़रत थी पई ज़ाल खे चयो न्याणीअ खे हार सिंगार कराए मां नानाणा घुमाए अचांसि न्याणीअ खे तयारु करे ओ मुंहिंजा साईं मां कुले ते खणी करे वञा पियो हथ में लिकाए करे मां कोडर बि खणी मुंहिंजा साईं हलंदे 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 तेरे मां रस्तो मटाए करे जंग जो रस्तो अख़्तियार कयो मुंहिंजी न्याणी चवे थी मुंहिंजा बाबा हेॾे काॾे पियो वञे नानाणनि जो रस्तो हेॾे न अथई अल्लाह अल्लाह मुंहिंजा साईं मां पंहिंजे न्याणीअ सां ॻाल्हायां न पियो वया बार जंगल में वयुमि न्याणीअ खे कुलनि तड़ाए करे मां खॾ करणु शुरू कई मुंहिंजी न्याणी प्यार मां नंढड़नि आवाज़नि सां मूंखे चइबी मुंहिंजा बाबा भला दे ख़बर इहो छा थो करे मुंहिंजा साईं मां खॾ करणु शुरू कई न्याणीअ खे न पियो ॿुधायां ओ मुंहिंजा साईं जॾहिं मां खॾ खणा पियो मुंहिंजे जिस्म ते पगर पियो थिए न्याणी पंहिंजे बोधीअ सां मुंहिंजे पगर खे ओंगे पई मिटी पई साफ़ करे पंहिंजी बोधीअ सां विझणे वांगुरु हणी करे मुंहिंजे
पग रखे पई होंगे जॾहिं खंड में मिटी घणी पई थी वञे न्याणी हेठि लही करे उहा मिटी पई साफ़ करे अल्लाह अल्लाह साईं जॾहिं खंड वधी कयमि न्याणीअ खे कहिड़ी ख़बर ओ मुंहिंजा साईं मुंहिंजी न्याणी प्यार सां पई चवे मुंहिंजा बाबा हे छाजी खंड पियो करे साईं जॾहिं खंड खणी करे पूरी कयमि मां न्याणीअ खे ॿारनि खां वठी करे हिन खंड में लाथो न्याणी मुंहं में चुभड़ी पई मूंखे चई पई ओ मुंहिंजा बाबा छाजे लाइ पियो मूंखे पूरे ओ मुंहिंजा बाबा छाजे लाइ मां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो ओ मुंहिंजा बाबा जे मानीअ लाइ तो पूरे अबा मां तुंहिंजे घर न हलंदी माए अबा जे ख़र्ची जे लाइ तो पूरे अबा मां ख़र्ची न घुरंदी माए अबा मूंखे घर न वठी हल अबा मूंखे बयाबान जंगल में छॾे ॾे मुंहिंजा बाबा मां हिते वक़्तु पई गुज़ारींदसि बाबा मुंहिंजे मथां रहम कर बाबा मुंहिंजी न्याणी पई चवे बाबा मूंखे पूर न से मूंखे न्याणीअ ते रहम न आयो मां मिटी विझंदो पियो वञा न्याणी रोंदी थी वञे चुमड़ी पई उछलियोमांसि ओ मुंहिंजा साईं मां मिटी विझंदो पियो वञा न्याणी रड़ियूं कंदी थी वञे मूंखे रहम न पियो अचे सफ़ा मिटी विझंदे आवाज़ बंदि थींदा विया बंदि थींदा विया बंदि थींदा विया साईं आख़िरी न्याणीअ जी रड़ मूंखे रोआरे थी ओ साईं न्याणीअ चयो बाबा अल्लाह जो नालो अथई मां ते रहम कर बाबा मूंखे न भूल से मां ज़िंदा न्याणी पूरे आयो में हाणे राति थींदी आहे साईं न्याणी मूंखे ख्वाब में ईंदी आहे मूंखे चवंदी आहे मुंहिंजा बाबा मूंसां ज़ुल्म करे वए ज़िंदा पूरे वए मुंहिंजा बाबा मां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो हो क़यामत जो ॾियारो थींदो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे सिजने से ते ईंदो अल्लाह फरमाए थो वॾो क़यामत क़ाइम थींदो इज़ा शम्सु कुविरत व इज़ा नजूमु कदरत व इज़ा अलजिबालु सुयिरत व इज़ा अलइशारु उब्तिलत व इज़ा अलवुहूशु हुशिरत व इज़ा अलबिहारु सुज्जिरत व इज़ा अन्नुफूसु ज़ुविजत व इज़ा अलमौऊदतु सुइलत अल्लाह फरमाए मुंहिंजा सुण जॾहिं सिज बेनूर थींदो ओ मुंहिंजा सुण हे जबल उॾामी वेंदा हे समुंड ख़तम थी वेंदा ओ मुंहिंजा सुण हे ज़मीन ख़तम थी वेंदी आसमान फाटी पवंदो सितारा किरी पवंदा ज़मीन बीहंदी रब तो फरमाए असां क़ब्रुनि मां उन्हनि खे उतारे करे वइज़ल मौऊदतु सुइलत बिअय्यि ज़ंबिन क़ुतिलत असां न्याणियुनि खे उतारे करे पुछंदासीं ओ न्याणियो ॿुधायो तव्हांखे कहिड़े केस में ज़िंदा पूरियो वियो हो ख़ुदा जी ज़ात जो कसम जॾहिं उहो माण्हू ॻाल्हि पियो करे मदीने जे मीर जे अखियुनि मां ॻोड़ा पिया वहनि सहाबा सॼी मजलिस रोई वेठी हुज़ूर पियो रोए अल्लाह अल्लाह ख़ुदा जी ज़ात जो कसम नबी फरमायोसि यार ॾोह वॾो कयो अथई गुनाह वॾो कयो अथई अचु मां मुहम्मद अहिड़ो इस्लाम आंदो आहे अहिड़ो कलमो आंदो आहे अचु त मां मुहम्मद करीम कलमो पढ़ाया कलमे पढ़ण सां अल्लाह अॻियां सभु गुनाह माफ़ करे छॾींदी ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे हुज़ूर जे अचण खां आलम अॻ में इहो हो माण्हू दरिंदा हुआ पर चओ ॾिठो मुहम्मद करीम ॼाओ त जो न्याणियूं पूरजण खां बची वियूं